बुलंदियूं छूं पया मथे मथे वेलकम बैक ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं KTN जी 23 ऐं कशिश जी 20 ऐं KTN न्यूज़ जी 18 सालगिरह सभिनी खे मुबारक, असांखे बि मुबारक, वज़र खे बि मुबारक ऐं जेके हींअर असांखे जिन जॉइन कयो आहे ख़ासि महिमान उन्हनि सभिनी खे बि मुबारक हुजे। ऐं हाणे लॻे थो न त सालगिरह आहे, सेलिब्रेशन आहे, छो त केक नज़र अचे थो, केक बि नज़र थो अचे, सो हाणे लॻे थो त वाकई में सालगिरह आहे। बिल्कुलु सालगिरह। ऐं हाणे हिन वक़्तु जेके असां जेका रियल टैलेंट मौजूदु आहे सिंधियो जी, ऐं जंहिं KTN ते सालनि खां स्क्रीन ते ड्रामा में हिकिड़ो जीअं कंहिंखे राज चओ भला राज कयो आहे, प्योर टैलेंटेड हिकिड़ा आर्टिस्ट आहिनि जंहिंजो हिकिड़ो कमु सिंध जो हिकु हिकु आर्टिस्ट हिकु हिकु माण्हू उन्हनि खे नाले सां सुञाणींदा, कैरेक्टर ॾाढा अमेज़िंग आहिनि। मुंहिंजा फेवरेट आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जी एक्टिंग जी छा ॻाल्हि कजे, एॾो कमाल उन्हनि जी एक्टिंग आहे, माना असां उन्हनि खे ॾिसी करे सिखियो आहे उहो कीअं एक्टिंग कंदा आहिनि। मुंहिंजे राइट ते वेठो आहे बिलावल खोखर साहबु, हमेशह ऑलवेज़ माई फेवरेट। अब्बास गुल साहब ऑलवेज़ फेवरेट, तमामु वॾा नाला सिंधी आहे, वॾा आर्टिस्ट उन खां लक्ष्मी चांडियो साहब तमामु हिकिड़ो वॾो सीरियल सोप सीरियल बि कनि पिया, पाण बि हिकिड़ो कैरेक्टर प्ले कनि पिया, उनखे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। सर तव्हांखे बि वेलकम भलीकार ऐं KTN जूं तव्हांखे मुबारक हुजे। कीअं पियो लॻे तव्हांजो हिकिड़ो वॾो सफ़र रहियो आहे KTN सां? तमामु बहितरीनु लॻे पियो ऐं हक़ीक़त आहे त KTN सां तमामु हिकिड़ो तवील सफ़र रहियो आहे। ऐं KTN असांजो हिकिड़ो ईअं सम्झो त असां टैलेंट या नालो जेको बि कमायो KTN जी बदौलत आहियूं। ऐं हीअ 23 जेको आहे सालगिरह आहे ऐं ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां सां बि वेठा आहियूं, साम्हूं तव्हां बि असांजा प्रिय प्यारा दोस्त आहियो, अयूब साहब वेठो आहे ऐं भाउ फर्ज़ंद वेठो आहे। ऐं KTN सुठा ड्रामा ॾिना, उन में ज़ाहिर आहे सुठी शइ पेश करण जे लाइ कुझु न कुझु तकलीफ़ त माण्हू ॾिसंदो आहे। बिल्कुलु। ऐं ॾुख सुख में असां बि KTN सां गॾु आहियूं, KTN बि असां सां गॾु आहे। बिल्कुलु ईअं ई आहे, बहितरीनु। ऐं जीअं तव्हां मुंहिंजा गेस्ट रिवील करे छॾिया, हाणे बसि सस्पेंस ख़तम थी वियो। हाणे अयूब गुल साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। बिल्कुलु, कंहिं तारीफ़ जे मुहताज न आहिनि। ड्रामा इंडस्ट्री जी अलाए केतिरा वॾा वॾा ड्रामा KTN ते तव्हां सोप सीरियल्स KTN ॾिसो, मूंखे सची बणिजो त माना हीउ लम्हो जेको आहे न उहो ॾाढो माना हिकिड़ी ख़ुशनसीबु लम्हो आहे जंहिंमें असीं सभई गॾु वेठा आहियूं। असां उन KTN जी पहिरीं विख उहा जेका दुनिया जे अंदरि दरी पे खुली न, उन खां वठी असां KTN खे ॾिसणु शुरू कयो। अहिड़ो ख़्वाबु जेको सिंधी माण्हुनि जी ख़्वाहिशुनि में त हो, पर अखियुनि खे उहो KTN जे ज़रिए नज़र आयो त माना हिकिड़ी नई सिंध जेका आहे उहा KTN अॾी आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जीअं ख़्वाब साबिया थींदा आहिनि, डायरेक्टर बि वेठो आहे, बिल्कुलु डायरेक्टर वेठा आहिनि ऐं फर्ज़ंद मलिक उर्फ खजू असां सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं तव्हांखे कीअं थो लॻे KTN सां? अॼु ॾिसो त KTN जी सेलिब्रेशन जो ॾींहुं आहे, सालगिरह जो ॾींहुं आहे, ऐं तव्हांजो पंहिंजो वास्तो, पंहिंजो कनेक्शन बि KTN सां तमामु स्ट्रॉन्ग रहियो आहे, कीअं थो लॻे? KTN असांजो घरु आहे ऐं KTN खां मां हितां स्पॉट बॉय जो सफ़र करे डायरेक्टर थियो आहे, मूंखे ख़ुशी थींदी आहे। ऐं असीं पंहिंजे घर में वेठा आहियूं, KTN जी सालगिरह असांजी कामयाबी आहे ऐं असां KTN जी पैदावार आहियूं, ख़ुशी थी आहे पंहिंजे घर में वेठा आहियूं। आवाज़ भाई तव्हांजो वॾो सफ़र रहियो आहे, तभी वॾो हिकिड़ो बहितरीनु मज़ेदार अलाए केतिरा ड्रामा गाना, ओवरऑल तव्हांजो सफ़र कीअं गुज़रियो रहियो आहे? हिकिड़ो शेर आहे मज़हरबा त शहरनि मिज़ाज बदिलाया, खंजर विकामजी विया, गुल न कंहिं ख़रीदिया, पत्थर विकामजी विया, न पुछ पंहिंजनि जो न पुछ परावनि जो, कुझु हेल विकामजी विया, कुझु पर विकामजी विया। छो त हीअ ख़ुशी जो हिकिड़ो लम्हो आहे, 23 सालगिरह आहे पंहिंजी KTN जी। पंहिंजी जेका उमिरि आहे हिन वक़्तु असां 46-45 में आहियूं, त 23 सालनि जो जेको मुंहिंजो सफ़र आहे KTN जी लाइब्रेरी में मुंहिंजा जेके ड्रामा पियल आहिनि, किथे गीत, किथे झुमरियूं, किथे लव स्टोरी वारा ड्रामा, किथे एक्शन, त ईअं सम्झो त पाण स्टेज जा थिएटर जा माण्हू आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु, नो डाउट। ऐं उहा स्टेज पंहिंजी मदर आहे, असांजो KTN इंस्टीट्यूट आहे। बिल्कुलु हक़ीक़त। त हिन वक़्तु बि मुंहिंजो ड्रामो आनियर आहे, जंहिंमें भाउ बिलावल आहे, अदा लखमीर आहे, पापनगर। काल्ह असां उते हुयासीं, संगत सॾु ॾिनो आहे, हीउ सॾु असांजो पंहिंजो आहे, असीं महिमान बि आहियूं, मेज़बान बि आहियूं। बिल्कुलु। त हिकिड़ो सफ़र करे आया आहियूं, पर हिते अचण खां पोइ अदा अयूब सां मुलाक़ात थी,
फर्ज़न सां मुलाक़ात थी, मज़हर भाउ सां मुलाक़ात थी, हे पंहिंजा जेके कैमरामैन आहिनि सभिनी सां वरी साॻियो ई स्टूडियो, त हिकिड़ो रंगीन दौर रहियो आहे पंहिंजो। ऐं असां ईअं सम्झो घर बि पंहिंजी जाइ ते, घर में बि एतिरो टाइम न ॾिनो आहे जेतिरो पाण KTN खे टाइम ॾिनो। बिल्कुलु ईअं ई आहे, जॾहिं हिकिड़ो आर्टिस्ट कमु करे थो न त पोइ पंहिंजे कम खे पंहिंजे ॿार वांगुरु सम्झंदो आहे, पालींदो आहे, ऐं हुन सां गॾु गॾु हुनजो कमु बि मेच्योर थींदो वेंदो आहे। जीअं ॿारु पलजंदो वेंदो आहे, ईअं ई ॿार वांगुरु ई KTN हिकिड़ो इदारो जेको 23 सालनि जो, अगरि केरु ॿार हुजे त जवान थी वञे। जी हाणे असां पढ़णे जो सोचूं था, हाणे 23 साल थी विया अथसि, हाणे त शादीअ जी उमिरि थी वई। सो बहरहाल वॾो हिकिड़ो दौरु आहे, ऐं तव्हांजो साथ जेको आहे स्क्रीन ते न सिर्फ़ु तव्हां KTN सां गॾु आहियो, पर खोड़ सारा ड्रामा ॾिसो, बिलावल मज़ेदार शानदार क़िस्म जी एक्टिंग, शानदार क़िस्म जा ड्रामा जे इहे मतिलबु वॾी इंडस्ट्री हुजां त अलाए किथे बिल्कुलु ईअं ई आहे। को बि ॾाढो न, तव्हां ॾाढा टैलेंटेड माशाल्लाह, तव्हां सभु 23 साल गुज़री विया आहिनि। 23 मन असां जीअं भाउ अब्बास ॻाल्हि कई त असां बेसिकली पहिरियां हुयो थिएटर वॾी ॻाल्हि। असां कॉलेज में वॾी ॻाल्हि आहे, भाउ असां गॾु क्लास फेलो बि रहिया आहियूं, त उन ज़माने में स्टेज कंदा हुआसीं। हाणे सम्झो त 27 साल असांखे कमु कंदे थी विया, 27-28 साल कमु कंदे थी विया। हाणे फ़नकार 27-28 साल जो असांखे घर में वेहणु कोन ॾींदो। असांजी 46-47 साल एज थी वई ऐं सॼी ज़िंदगी उनखे अर्पे छॾीसीं, छो जो जेतिरो हक़ीक़त आहे असां पंहिंजे फ़न सां प्यारु कयूं था, या जेतिरो असां फ़न खे अयूब साहब टाइम ॾिनो आहे, त असां एतिरो घर खे न ॾेई सघिया आहियूं। ज़ाहिर आहे हिन सां एतिरी प्यारु, एतिरो मोहबत आहे न, तंहिंजे करे त हिनखे एतिरो टाइम ॾिनो आहे। बिल्कुलु। लक्ष्मी साहब, तव्हां छा चवणु चाहियो, तव्हांजो सफ़र कीअं गुज़रियो आहे, तव्हां छा चवणु चाहियो ॿियो कॾहिं जे वारे? पहिरीं ॻाल्हि त अॼु KTN जी 23 सालगिरह आहे, कशिश जी 20 सालगिरह आहे, ऐं KTN न्यूज़ जी 18 सालगिरह आहे। KTN न्यूज़ चैनल KTN जेको आहे तो असांखे ईअं सम्झ त हज़ारे माण्हुनि खे साहिब रोज़गार कयो। हज़ारे आर्टिस्ट जेका हुया उहे बेरोज़गार हुया, ऐं एज़ ए सिर्फ़ु थिएटर जो कमु कंदा हुया ऐं स्टेज ते कमु कंदा हुया। ऐं उन खां पोइ जॾहिं KTN खुलियो त उन्हनि जी बजटां थी वियूं, ऐं उन्हनि डायरेक्टरनि जी जेके आहे तो पेमेंटां थी वियूं, ऐं अदाकारनि खे पेमेंटां मिलणु लॻी। माना हिकिड़ो असांजे अदाकारनि में शहूर पैदा थियो, जंहिं पूरी सिंध खे नॉलेज, पूरे पाकिस्तान खे नॉलेज ॾिनी KTN। ऐं असां 1992 खां वठी ऐं स्टेज जा ड्रामा ऐं KTN जा 400-500 सीरियल कया आहिनि। ऐं असां KTN असांजे पंहिंजो घरु आहे। हाणे बि असांजो पापनगर सोब सीरियल हले पियो, जंहिंजो डायरेक्टर जावेद बलोच साहबु आहे, अदा मुमताज़ आहे, को डायरेक्टर मां आहियां, ऐं जेको असांजे हुते तमामु बहितरीनु आर्टिस्ट बि आहे, कंहिं मजबूरी सबबु न अची सघियो आहे, मीर हसन बिरोई साहबु तमामु लेजेंड कैरेक्टर करे थो असांजे सोब सीरियल में, ऐं तमामु बहितरीनु असांजी हुते सपोर्टर आहे। ऐं सुठा असां पापनगर जी टीम जेकी आहे त राति असां तकिड़ा निकिरी वियासीं। हालांकि 10:30 वॻे असांखे कॉल थी आहे, 10:30 खां पोइ असां निकिरी आहियूं। KTN असांजो घरु आहे, असां आया आहियूं। इहे बिल्कुलु ऐं असांखे हक़ीक़त आहे त KTN जेकी सुञाण ऐं ॼाण ॾिनी आहे, पर अॻे जेको आहे त असां जेकी स्टेज कंदा हुआसीं त असां मिसाल जी ॻाल्हि आहे, जेकोबाद में त जेकोबाद ई सुञाणी थी, लाड़काणे वियासीं लाड़काणे। हींअर असां जॾहिं ड्रामो था कयूं त दुबई खां कालां थियूं अचनि, त तव्हां ही कमु था कयो, ॿाहिरि मुल्कनि खां KTN ॾिठो वञे थो, ऐं KTN जी स्क्रीन ते अव्हांजो कमु जेको आहे सॼी दुनिया में ॾिठो वञे। सिंधी वेठा आहिनि, उन्हनि सभिनी जे घर जा भाती आहियो अव्हां सभई। हा, असांखे इहा ख़ुशी आहे त माना वॾे में वॾी असांखे नॉलेज ॾिनी KTN। बिल्कुलु। अयूब गुल साहब, ॿियो अहवाल कीअं बि ॾिसो सॼे हिनखे, तव्हांजो हिकिड़ो वॾो हिकिड़ो मेजर अर्सो। हा, मुंहिंजी माना जहिड़ो कर मुंहिंजो ज़िंदगी जो जेको सुठे में सुठो वक़्तु आउं सोचां त उहो मुंहिंजो KTN ते गुज़रियो आहे। हा, ऐं माना ज़िंदगी में मुंहिंजी में जेकॾहिं ॿियो कुझु न ॻणण जहिड़ो कुझु बि न आहे, KTN वारो वक़्तु। माना अयूब भाई खे माण्हू माना आर्टिस्ट अची मिलंदा हुया त उहा कैरेक्टर मुंहिंजो कीअं थो थिए, छा थो थिए, कॾहिं माना खोड़ सारी उहो यार माना छा आहे ख़बर त छा आहे, माना हिननि चैनल असांजी मिटी ॻोही नओं माण्हू तयारु कयो। असां माना पंहिंजो पाण खे डिस्कवर कयो, असां पंहिंजो पाण खे जेको माना हिकिड़ो अंदरि में हिकिड़ो लेखक वेठल हो, ड्रामा राइटर वेठल हो, उहो KTN डिस्कवर कयो। मूंखे यादि आहे माना हादसाती तौर ते मूंखे चयो वियो ड्रामो लिखंदे, मूं चयो लिखंदुसि ईअं। माना
का प्लानिंग कोन हुई, कंहिं दोस्त सां गॾु आयोसीं, ईअं लिखियोसीं ऐं उन ई जेको स्क्रीन हू माना हिकिड़ो ख़ूबसूरत तरीन वक़्तु पंहिंजो पाण खे ॻोल्हण जो, नवां नवां आर्टिस्ट, नई हिकिड़ी ॾिसो न KTN जीअं शुरू थियो त माना हिकिड़ो सिंध जो टैलेंट जेको हुयो थिएटर ताईं हुयो, या जीअं भाऊ ॻाल्हि कई त माना हिकिड़ो सर्किल हो उन्हनि जो। असां माना जॾहिं केरु चवंदो आहे न लोकल चैनल्स या माना इहो बकवास आहे, ही हर चैनल इंटरनेशनल चैनल आहे। तव्हां आनियर वञो था, उते वञो था, तव्हां इंटरनेशनल आहियो। बाक़ी कॾहिं कॾहिं असीं छा था कयूं जो असां पंहिंजो पाण खे डिस्कवर कोन था कयूं। असां उन पंहिंजे मयार खे जेकॾहिं मज़र क़ाइमु रखियो, मयार खे, उहा माना मुस्तक़िल मिज़ाजी सां अॼु इंटरनेशनली कमु करे थो पियो न। असल में बीहणो आहे, तव्हां बीही रहिया आहियो पंहिंजे कम ते, ॾिसो तव्हांखे कीअं सिंध मान ॾिनो आहे। ईअं ई अब्बास आहे, भाउ बिलावल आहे। मुंहिंजो हिकिड़ो उर्दू ड्रामो हो, जॾहिं उते ॾाढी ज़बरदस्त कास्ट हुई उर्दू जी। भाउ हिकिड़ो ई जॾहिं हिकिड़ो शॉट हुयो, उन में छा हुयो माना वन वे कॉल हुई, जंहिंमें माना ॻाल्हाए पियो हिकिड़े जुमिले में उन्हनि माण्हुनि जा वात पटिजी विया त कीअं ॻाल्हाइबो आहे। ही एॾा वॾा आर्टिस्ट आहिनि साईं, वॾा आर्टिस्ट असांखे माना असां ख़बर अथव छा आहे, हक़ीक़त इहा आहे ॿोली मैटर करे ई नथी। तव्हांजो क्वालिटी वारो कमु, उहे ड्रामा अचनि, इहे शयूं अचनि त हींअर बि ही इंटरनेशनल लेवल जा माना उन्हनि बिहारण जहिड़ा आर्टिस्ट आहिनि। ऐं ही उन कंडीशन में सिखिया आहिनि। ॾिसो जिते सभु शयूं हुजनि, प्रिविलेज हुजनि, उते जेकॾहिं तव्हां कमु कयो था पिया त उहो वॾी ॻाल्हि न आहे। ऐं हिते जिन माना असीं माना जंहिं कंडीशन में पाण सभई कमु कयूं था, ऐं उते जेकॾहिं हिन लेवल जो कमु इंटरनेशनली कमु कयां पियो त मां जॾहिं फील कंदो आहियां असांखे त 0.00% बि एक्टिंग न ईंदी आहे। ही त एक्टिंग जा हिकिड़ा यूनिवर्सिटी आहिनि, ही बादशाह आहिनि। जेकॾहिं ही हुते हुजनि त अलाए छा थिए। तव्हां ॻाल्हि कयो, तव्हां हिकिड़ा बहितरीनु आर्टिस्ट आहियो, या अव्हां जी मोहबत आहे, असांखे लाइक़ बि सम्झो था। पर तव्हां बि तमामु बहितरीनु कमु कयो आहे, ऐं नो डाउट हिन में को बि शक न आहे जेको आहे। बाक़ी हिन वक़्तु ॻाल्हि कंदासीं, पाप नगर ड्रामो हले पियो असांजो, उनजो असांजो तमामु सभा जहिड़ो डायरेक्टर आहे। मज़ाक बि ॾाढा कंदा आहियूं, अदो अब्बास बि हुन सां खिल भोग कंदो आहे, भाउ मुमताज़ ख़ासि कई। ऐं हक़ीक़त इहा आहे त मां चवंदुसि इन में न आहे त असांजा ॿिया डायरेक्टर बि तमामु बहितरीनु, जिन वटि असां कमु कयोसीं अॻु में बि तमामु उन्हनि बहितरीनु कमु कयो आहे। हिन वक़्तु मुमताज़ ख़ासि केली तमामु हिकिड़ो गहराई सचाई सां कमु करे पियो। जावेद खारानी साहब, अरेंजमेंट बि भली आहे, स्क्रिप्ट बि सुठो आहे, ऐं वॾी ॻाल्हि इहा हूंदी आहे त डायरेक्टर जी सचाई हर एक्टर सां करे, हा न। हुन जंहिं बि जेको नंढिड़ो करेक्टर आहे उनखे बि पंहिंजी हिकिड़ी बारीकी ऐं माना सुठी नज़र सां ॾिसे थो त हीउ मुंहिंजो नंढिड़ो करेक्टर बि वॾो करेक्टर आहे। असां बेसिकली ॻाल्हि इहा आहे त परफॉर्मेंस जे हवाले सां भली हिकिड़ो जुमिलो हले अयूब साहब, जेकॾहिं एक्टर आहे उहो बहितर चए थो, हिकिड़ो जुमिलो उहो उनखे अलाए किथां खणी थो वञे। कमाल जी ऑब्जर्वेशन ॻाल्हि कई, व्हिच इज़ वेरी राइट, सफ़ा सही ॻाल्हि पिया कयो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं असल में इंटरनेशनल सजाद तव्हां बि कयो, सजाद चुप करे वेठो आहे, तव्हां फर्ज़न मुंहिंजो KTN ते सोप सीरियल अचे थो पियो, रियासत जे मां सुञाणा थो तव्हांखे, साईं नूर ज़ौहर साहब जो स्क्रिप्ट आहे। ऐं नूर ज़ौहर साहब जो अयूब साहब स्क्रिप्ट एडिटर रहिया KTN ते, उनजो हिकिड़ो वॾो रिकॉर्ड आहे त वकोड़ियल वजूद ड्रामो, पत्थर दुनिया, पंहिंजा परावा, पत्थर जा माण्हू, दर्दनि जे दरिया में भाउ अब्बास ऐं बिलावल गॾु आहे, खोड़ी के घुमरी, लॾो पाड़े ते। हिन टाइम 5 सालनि खां पोइ वरी नूर ज़ौहर साहब अचे थो KTN ते, उनजो रिकॉर्डिंग कंदुसि ड्रामो। चलो सुठी ॻाल्हि आहे, बहितरीनु कास्ट आहे। विश बेस्ट ऑफ लक यार, हमेशा आबाद रहो। ऐं तव्हांजी क्रिटिक हमेशा मुंहिंजे कमु आई ॾाढी। तव्हांजी तनक़ीद सची मज़र सां मोहबत। हक़ीक़त इहा आहे, माण्हू जो आउं सम्झंदो आहियां त जेकॾहिं तव्हां हिक ॿिए ते तनक़ीद बि कयो, विड़ो बि सही, पोइ गॾु आहियो, माना सम्झो तव्हांजी मोहबत सची आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हां उन हिक ॿिए सां सचा आहियो। तनक़ीद त ॾाढी पॉजिटिव शइ आहे। मज़र जी सची मञो, मज़र मूंखे हैरान कयो आहे। ऐं मज़र जी इहा मुस्तक़िल मिज़ाजी आहे। बिल्कुलु हू पंहिंजे हिकु रिश्तार सां हलंदो रहियो, दुनिया छा पे चयो, कुझु बि पे कयो, हुन करे ॾेखारियो। बिल्कुलु ईअं ई आहे। मूंखे ॾाढी तकलीफ़, मूंखे सम्झाईंदो बि हुयो। अच्छा, मां एक्चुअली अयूब गुल साहब का ॻाल्हि चवे, माना का कमेंट्स चया, अच्छा हुन त पंहिंजी हिकिड़ी जेन्युइन राय ॾिनी, पंहिंजी ऑब्ज़र्वेशन जी बुनियाद ते का शइ तव्हां चई हूंदी न, काई शइ आई टुक इट सीरियस, वठी करे सोचियो चयो छो हिन, का न का ॻाल्हि त हूंदी। सो पॉज़िटिविटी करे शयुनि खे माण्हू इम्प्रूव करे सघे। जिते पर्सनल ग्रोथ कमु अचे थी, इंसान खे पंहिंजी पर्सनल ग्रोथ ते कमु करणु घुरिजे। इहा ॾाढी सुठी पॉज़िटिव ॻाल्हि आहे। मज़र जहिड़ा तमामु प्लेटफॉर्म त चवंदुसि असांजे सिंध जे आर्टिस्टनि खे, जेके नौजवान आहिनि कमु कनि था पिया, कम जो माण्हू के माण्हू सम्झनि था यार चैनल्स जो हाणे हू न आहे रहियो कमु,
बाबा कमु तव्हां ते डिपेंड थो करे। हा त कमु तव्हां कहिड़ो था कयो? ऐं हींअर तव्हां वटि हिकिड़ा 5 चैनल हुआ न, हींअर तव्हांजे हर माण्हू जे खीसे में चैनल पियो आहे। तव्हां कढो उतां पंहिंजो पाण खे प्रूव कयो। असांजा नौजवान ॾिसो केतिरा आहिनि बिल्कुलु, no doubt साईं, ॾाढा extremely talented असां उन्हनि खे मीडिया में वेठल माण्हू सुञाणो ई कोन था, उहे इंटरनेशनली कमु था पिया कनि। त उन करे मज़हर खे माना रोल मॉडल तौरु वठनि ऐं ॾिसनि त कीअं हिकिड़ो नौजवान निकितो आहे। ऐं सची मञो हिननि खे ॾिसी मूं पाण सोशल मीडिया ते पाण खे एक्टिव कयो। मुंहिंजो यार हिननि नौजवाननि वांगुरु असां पोड़ा बि कुझु कयूं। यू आर डूइंग अमेजिंग। सो लास्ट में सर को थैंक यू सो मच, इट्स ऑनर तव्हां आयो ऐं सच में ऑनर हो तव्हांजो अचणु। हिकिड़ी फील थींदो आहे न घर में ईद ते को काॾो ईंदो आहे, कराची हूंदा आहियूं त को काॾो आयो त तव्हांजो अचणु ईअं ई प्रेज़ेंस आहिनि। अल्लाह ब्लेस यू, थैंक यू सो मच। महिरबानी। असांखे बि ख़ुशी थी, पंहिंजे घर में माण्हू ईद ते ईंदो आहे त ज़ाहिर आहे उनखे ख़ुशी थींदी आहे। ईअं ई अॼु असांखे बि तव्हां सां भाइरनि सां जेके हीअ बि हिकिड़ी असांजी फैमिली आहे, उन सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी। भाउ थैंक यू। मां तव्हांखे वेट करिणो पियो, उन लाइ माज़रत। तव्हां वॾा आर्टिस्ट आहियो, दिग्गज कलाकार आहियो, अलाह साईं तव्हां वरी कामयाबु करे। अयूब साहब तव्हांजे लाइ वेट कयो, उन लाइ बि तव्हांखे सॉरी। थैंक यू सो मच। वरी ॿिया महिमान जारी सां थैंक यू सो मच। हलूं था हिकिड़े ब्रेक ॾे, काॾे न वञो, रहिजो असां गॾु। मथे मथे वञो पिया, बुलंदियूं छूं पिया, मथे मथे वञो पिया, बुलंदियूं। वेलकम। ज़बरदस्त ऐं बहितरीनु सेलिब्रेशन जारी और सारी आहे। KTN जी एनिवर्सरी ऐं KTN जी 23वीं एनिवर्सरी ऐं कशिश जी 20वीं ऐं KTN न्यूज़ जी 18वीं एनिवर्सरी। तव्हां सभिनी खे बि मुबारक, असांखे बि मुबारक। ऐं हीअ जेके खोड़ सारी ख़ुशियूं, सेलिब्रेशन्स, केक बि तव्हांखे नज़र अची रहियो आहे। इहे सभई जेके आहिनि हिकिड़ो रद्द बदल हूंदो आहे मोहबत जो, कुर्ब जो। ऐं इहे ई कुर्ब मोहबत विराइण वारा माण्हू असां सां गॾु मौजूदु आहिनि। हाणे जेके माण्हू गॾु आहिनि उहे सभु दिग्गज आहिनि सभु। बिल्कुलु पंहिंजी फील्ड जा मुंहिंजा उस्ताद पोइ मज़र हाणे लॻे थो चुप हूंदो। मुंहिंजा उस्ताद उन्हनि सां मूंखे थोरो ॻाल्हाइण जो मौक़ो मिली वेंदो अॼु। माना तव्हां बाबा करे भलो ई ॻाल्हायो, पर माना मुंहिंजे हिसाब सां पंहिंजे फील्ड जा हिकिड़ा माया नाज़ मुंहिंजा उस्ताद रहिया आहिनि, मुंहिंजा मेंटोर रहिया आहिनि, मुंहिंजा दोस्त रहिया आहिनि, मुंहिंजा साथी रहिया आहिनि, दुख सुख जा साथी रहिया आहिनि। सो राइट साइड ते असलम हैदर साहब द वेरी काइंड, तमामु ख़ूबसूरत जर्नलिस्ट, तमामु मज़ेदार कमु करणु। असलम हैदर जी तव्हां हमेशह तव्हां KTN न्यूज़ ॾिठो त हमेशह बहितरीनु अंदाज़ में ख़बरूं ब्रेक कंदड़ हिकिड़ो इंसानु, पर पाण बि हमेशह ॾाढो पोलाइट, काम, कंपोज़ क़िस्म जो इंसानु। उनखे अलावा मां छा कयां, सिंध जो वॾो इंटरनेशनल सेलिब्रिटी, मां हिनखे इंटरनेशनल सेलिब्रिटी चवंदो आहियां, घटि न आहे मुश्ताक सरकी साहब। मां इहो त ॿुधाए कहिड़ी फील्ड जा मेंटोर आहियो तव्हां? मल्टीपल फील्ड जा मेंटोर। हिकिड़ो मुश्ताक, अला मुश्ताक खे मां अक्सर करे असलम तव्हांखे बि ख़बर हुजे यार, अला मुश्ताक खे सुबुह जो सवेल उथंदो आहे, सवेल ॾाढी क्वालिटी अथसि। सुबुह जो सवेल ॾिसंदो आहे किथे ब्रेकफास्ट कंदो आहे, उहो स्क्रीनशॉट कढी मोकिलिंदो आहे मां, त पोइ हिते वरी वापसी में काई न काई मूंखे मोकिलींदो। सो ओवरऑल थैंक यू सो मच। फोटोन में ही थींदो हुआ न प्रैक्टिकल बि आहियूं दिलि जा, उहो ॿुधाईंदा न्यूज़ वारा, उहो ॿुधाए कोन था सघूं। बिल्कुलु। सो कीअं थो लॻे असलम भाई तव्हां जो KTN सां शुरूआती ॾींहंनि खां हिकिड़ो सफ़र? ज़बरदस्त, तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जा ईअं चइजे त असांखे मुछुनि जी सावल बि न आई हुई, त असां हिन इदारे में जॉइन कयोसीं। हाणे उहे माना तव्हां सम्झी सघो था नंढा हुआसीं, ईअं चइजे त असां इंटर जा शागिर्द हुआसीं। त उन दौर खां वठी कावश ग्रुप ऐं KTN सां सलाह माना पूरी ज़िंदगी जहिड़ो की हिन इदारे सां थी आहे। ऐं समाज लाइ, सिंध लाइ ऐं जेतिरो करे सघिया आहियूं, छो जो उन खां KTN कावश खां अॻु में हिकिड़ो वलवलो जोश हो त सही, छो जो समाज में ज़ुल्म हा, बरबरियत हुई, क़बाइली तकरार हा, घणा कुझु हो। उन में सिंध जे माण्हू वटि दाह रड़त हुई, पर प्रैक्टिकली उन खे अमली जेको जामो पारायो, जेकी ज़बान ॾिनी, कलम ॾिनो, कावश ॾिनी, उन खां पोइ वरी जेकी ॿोली, जेकी ज़बान ॾिनी, जिथे सिंध जे माण्हू अची
कालाबाग डैम हुजे, केनाल हुजनि, सिंध जा इश्यूज़ हुजनि, उते सिंध खे जेको आवाज़ु हो, सिंधी ॿोलीअ जो पहिरियों सैटेलाइट चैनल अॼोके ॾींहं ते असांखे यादि आहे 6 वॻे नशरियात जी शुरूआति थी हुई 1 अक्टूबर ते, त उहो ॾींहुं ईद जो ॾियारो हो असांजे लाइ, 6 कलाक जी हुई। उन खां पोइ हेॾी वॾी थी वई ऐं अॼु सिंध जो आवाज़ु आहे KTN ऐं सिंध जे समूरनि मज़लूम माण्हुनि जो। न फ़क़ति असीं माना असांजो जेको माण्हू आहे न, असांजी शहादतुनि जी हिकिड़ी डिघी लिस्ट आहे। जान मोहन महर खां वठी अज़ीज़ मेमनून समूरा असांजा दोस्त, उन्हनि शहादतूं इन में ईअं थियो त असीं माना समाज लाइ रुॻो लिखूं न पिया, समाज जे मसइलनि ते असांजो माण्हू इन लाइ शहीद पियो थिए, इन लाइ ज़ख़्मी पियो थिए त असां उन सां गॾिजी बीही विढ़ूं पिया, असीं उन जो आवाज़ु बणिजूं पिया ऐं असीं उते बीही पिया रहूं, ज़ालिम सां सीनो अटकाए। तंहिंजे करे जिथे बि ईअं थींदो हो न शुरूआती ॾींहंनि में कावश ऐं KTN जो रिपोर्टर पुॼंदो हो त उहे जेके ज़ालिम कुवतूं हूंदियूं, उहे बदमाश कुवतूं हूंदियूं, उहे सम्झी वेंदा त हिते ज़रूरु माना हिते स्टैंड वठी बीहंदा, त उहो सभु सम्झी विया। जेको आहे न दोस्त वेठा आहिनि असांजा वॾा गायक, त उर्दूअ जो शेर हूंदो त ज़माना ख़ूब वाक़िफ़ है हमारे अज़्म मोहकम से, हमारे सर कलम तो हो सकते हैं मगर झुक नहीं सकते। असीं इहे समाज लाइ बीही रहियासीं, समाज खे ख़बर आहे, सिंध खे ख़बर आहे असां केतिरो बीठासीं, उहा सिंध उन जी शायदि हूंदी। नो डाउट तव्हां बिल्कुलु इहा जेको आहे जेके ॻाल्हियूं कयूं ऐं कयूं था पर हेॾो ॿ दिग्गज इन्हनि जे तारुफ़ जे लाइ न माना मां चाहींदसि त थोरो मूंखे अञा टाइम खपंदो, छो त तमामु वॾियूं सेलिब्रिटीज़, न सिर्फ़ु सेलिब्रिटीज़ पर बहितरीन इंसान बिल्कुलु, ऐं जंहिंखे मां टीवीअ ते ॾिसी करे इंस्पायर थींदी हुयसि, उहे माण्हू जेको आहे बहितरीन नजफ़ अली, बहितरीन सिंगर, ज़बरदस्त इंसान, ज़बरदस्त आर्टिस्ट, ऐं सिंध जो मां सम्झंदसि उहे माण्हू जेके सितारा थी करे चमकंदा आहिनि, परे खां माण्हू ईअं ॾिसंदा आहिनि त हीउ चमकंदड़ सितारो सिंध जो आहे, उन्हनि मां हिकिड़ो आहे सो नजफ़ अली ऐं आमिर शाह, ॿई सितारा। मूंखे हिकिड़ो सुवालु आयो आहे, पीर अमजद साहिबु चयो आहे इहो, मूंखे खां पुछो त तव्हां हिननि केतिरी उमिरि खां ॾिसंदा आहियो था, इहो मुंहिंजो सुवालु आहे, पीर अमजद अगरि तव्हां वटि अखर न पिया मिलनि त असीं ॿई पंहिंजी तारीफ़ पाण करे छॾियूं, पाण ॿुधाए छॾियूं, मुंहिंजो नालो आमिर शाह ऐं असां इब्तिदाई तालीम KTN में हासिल कई। त मां उहो ई तव्हांखे चवां पियो त आमिर शाह, मां जेकॾहिं इंडिविजुअल आमिर शाह ॻाल्हि करे, आमिर शाह जो एॾो वॾो आहे, आमिर शाह सिंध जो, मां हिन वक़्तु ताईं चवंदा पूरी सिंध जो हिन खां वॾे में वॾी का सेलिब्रिटी आहे ई न, भले एक्टर हुजे, होस्ट हुजे, सिंगर हुजे, ही इज़ अ मल्टी टैलेंटेड पर्सन, असांजो मेंटोर रहियो आहे, असांजो उस्ताद रहियो आहे, ऐं सर तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं ऐं सीरियसली पेरनि ते हथ इजाज़त हुजे। न सर, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। लव यू सो मच योर ब्रदर। इहा हिन में मज़र में क्वालिटी आहे, इहो मूं हिनखे इलाही ॾींहंनि खां सेखारियो पियो, फाइनली अॼु सिखी वियो। त अगरि कॾहिं बि कंहिं बि गेस्ट मां डपु हुजे न, हुनखे तारीफ़ जा पुल हेॾा ॿधी छॾ जो अॻिलो चेहरा हिनखे आऊं छा चवां, हिक ते ॻाल्हियूं आहिनि, आमिर शाह जो त अॼु भला हुन ते ॻाल्हायूं, मज़ो हुन ते न ॻाल्हाईंदासीं। थैंक यू सो मच, लव यू। माशाअल्लाह आमिर भाउ ऐं नजफ़ भाउ टैलेंट आहे सिंधी, रियल आर्टिस्ट आहिनि। जेको मुश्ताक सरकी साहब, सर तव्हां मां मुश्ताक भाई साहब मिंट कचहरी कयूं, मुश्ताक भाई ओवरऑल KTN खे, अच्छा वरी तव्हां आमिर नजफ़ लाइ छा चवंदा सर, प्लीज़ रोज़ सवाल अचनि था, मूंखे चवण मजबूरी, तव्हां आमिर नजफ़ सां तव्हां जो बहितरीन रिलेशन आहे सर, मुश्ताक चए थो बेबी ने लाइ गॾु नजफ़ सां नो वन नोज़ अबाउट आवर रिलेशन, हा नो वन नोज़, यू आर राइट। त नजफ़ ऐं मां ॾुखियनि ॾींहंनि जा दोस्त आहियूं, ऐं नजफ़ ऐं मां हिकिड़े प्रोजेक्ट में गुलिस्तान जो में रहंदासीं, ऐं मुंहिंजी अमर जॾहिं हयात हुई त नजफ़ खे मानी पहिरियों खाईंदी, असांखे बाद में। अगर इहा ॻाल्हि मुश्ताक भाउ सच थो ॿुधायां, मुंहिंजो अल्लाह जी ज़ात ॾिसे थी, जा फ़रिश्ता ॾिसनि था, इहा ॻाल्हि ऐं ख़बर त सभिनि खे चवंदो आहे। हा बिल्कुलु, ख़ुदा जो कसम असांखे अमड़ जो जेको प्यारु आहे न, कराची में असां पंहिंजी अमड़ खां त परे वियासीं, पर ख़ुदा जो कसम कॾहिं बि हुन कमी, इहा हक़ीक़त आहे त हिननि खे मानी पहिरियां बाद में ॾींदी, पहिरियां असांजे मोकिलियो, अलाह पंहिंजे हबीब जे सदके अलाह जी जिन्नत में जाइ ॾींदुसि, ख़ुदा जो कसम इहा ॻाल्हि। मुश्ताक भाई इंटरव्यू कयो मां, ऐं मां जीअं इंटरव्यू कयो मूंखे ख़बर आहे, उहो जीअं कयो हूंदो मूंखे ख़बर आहे कंडीशन्स, मुश्ताक भाई मूंखे अहिड़ियूं शयूं ॿुधायूं जेके मां सम्झां पियो मुश्ताक भाई जो हिकिड़ो लेवल ते आहे नेक्स्ट लेवल ते, अहिड़ियूं हिकिड़ियूं मोटिवेशनल शयूं ॿुधायूं जो मां सफ़ा हैरान थी वेंदो यार, एॾो डाउन टू अर्थ इंसान थींदो आहे। बल्कि असांजो सफ़र मुश्ताक भाउ जो असांजो गॾु थियो शुरू, बिल्कुलु असां ॾिसो, हे कराची अहिड़ो शहर आहे, मज़र बाक़ तव्हांजो अञा कैरियर आहे हेॾा, त
हे पहिरियों तव्हांखे नेग्लेक्ट कंदो आहे, धिकारींदो आहे, तव्हांखे अकोमोडेट न कंदो। माना जेके बि दुनिया जा राइज़िंग सिटीज़ आहिनि उनमें कराची काउंट थींदो आहे। बावजूद असां तरक़ी याफ़्ता न आहियूं, तरक़ी पज़ीर आहियूं अञा ताईं, पर असां हिन जो भाउ ज़ुल्फ़ी हे शहरयार बि हूंदो हुयो, माना हिकिड़े ई प्रोजेक्ट में हूंदासीं। ॿियो असां त जेकब बाजा बि गॾु आहियूं, असां हिक ॿिए खे चवंदासीं यार लक कॾहिं खुलंदो, कॾहिं ईंदो, माना हे बि अचे हिते रिहर्सल करे हलियो वञे। पहिरियों ई गानो अञा ऑनर न थियो हुयो, बेक़दरी यारी, माना हिक ॿिए खे चवंदा। मां हिनखे चवंदुमि मां ॻाल्हि ॿुध, हिकु ॾींहुं कराची में नालो कंदासीं, माल बि कमाईंदासीं। असां गिव अप न कयोसीं, हर को पंहिंजी फील्ड में कमिटेड रहियो, प्रोफेशनल रहियो, ऐं असां पंहिंजा उहे ॾुखिया ॾींहं जेके बि गुज़रिया, हे बि कंहिं पॉडकास्ट में या कंहिं इंटरव्यू में प्राउडली पंहिंजो पास शेयर कंदो आहे। बिल्कुलु, मां बि प्राउडली शेयर कंदो आहियां। असां डेली रेट ते कमु कयोसीं जोहर में, असां मज़दूरी कयूंसीं, पोइ जॾहिं लक तव्हांजो साथ ॾे, इंटेंट तव्हांजो जेको हुजे इंटेंशन उहो पॉज़िटिव हुजे। हे सुभाणे V8 में घुमे थो, मुंहिंजो प्राउड आहे, मुंहिंजो दोस्त आहे। असां सिंधी क़ौम में मेनेसल हिकिड़ियूं ज़हनी मरीज़ आहियूं, पंहिंजे माण्हू खे न सॾासीं, धारियो जेतिरी बि तरक़ी करे असांजा इलीगल मीन्स न ॾिसंदासीं, किथां कमाई, पंहिंजे खे चवंदासीं हे त जेकबा में सुञो, हिते कीअं थो घुमे, हेॾो लग्जरियस लाइफ। त इहो जेकॾहिं इहो ख़तमु थियो न असांजो मर्ज़, त असां जहिड़ी शानदार तहज़ीब याफ़्ता ज़बरदस्त दुनिया में का क़ौम न आहे जेका एॾी ज़बरदस्त तारीफ़ रखंदी हुजे। ऐं सॼे सफ़र में सच थो ॿुधायां, जेको अमड़ जो प्यार मिलियो न, ख़ुदा जो कसम आहे उहा। ऐं यकीन कंदुमि मुश्ताक भाउ, सिर्फ़ु ईअं न त तव्हां साम्हूं वेठा हो, बा ख़ुदा जॾहिं बि ज़िक्र निकिरंदो आहे न, असांखे पहिरियों अमड़ यादि ईंदी आहे। ऐं उन एतिरो त माना प्यार जो इंतिहा जंहिंखे चइबो आहे, ख़बर ई न आहे। मिसाल असां जेको हितां जी शुरूआत थी कराची जी, शुरू जा ॾींहं मूंखे यादि आहे त रूफ़ी जेको चओ फ्लोर हिकिड़े कमरे जा फ्लैट हूंदा हुआ। बिल्कुुलु। अच्छा मुश्ताक भाई, हाणे KTN जो अॼु 23 सालगिरह, KTN न्यूज़ 18 ऐं कशिश TV 20 साल, ओवरऑल इन सफ़र खे तव्हां जर्नलिस्ट आहियो, ॾिसो था कीअं पिया ॾिसो? ॾिसो, मुंहिंजो त पहिरियों तजुर्बो आहे KTN ऐं काविश ग्रुप में, ऐं अॼु मां हिकिड़ो रिवील कयां त मां हिन इदारे में कोई 15 साल पहिरियों दुनिया जी जेका सोर्स हलाइण बीठो हुअमि त मूंखे जॉइन करायो, जॉइन न थी सघियो, पर वरी अहिड़ो बि ॾींहुं आयो जो अहिड़ो माहौल पैदा थी वियो तव्हां अचो त हिकु न 3 प्रोग्राम थो कयां, मिसाल प्राइम टाइम में जेके, त इहो हिकिड़ो अलाह पाक जो पंहिंजो डिसाइडेड हूंदो आहे मूवमेंट, त तव्हांजो हर शइ लिखियलु आहे, रिज़िक, मौत, ज़िंदगी, तव्हांजी ख़ुशहाली या जेको बि उहो सॼो तय थियल आहे। असांजा बिलीवर आहियूं, डायहार्ड फेथ आहे असांजो। त हीउ इदारो ज़ाहिर ट्रेंड सेटर आहे। जीअं असलम ॻाल्हि कई त दुनिया में हिन जी शुनाख़्त ज़बरदस्त आहे। हाणे बि तव्हां ॾिसो, हिन 23 साल जी ॼमार में हाणे हीअ जेका एज आहे न, इहा मेच्योरिटी जे तरफ़ आहे। माना हाणे असां सॼा धक पचाए, काविश, KTN जेके बि हिन ग्रुप आहिनि, सिस्टर ग्रुप, उन्हनि सभिनी पंहिंजो हिकिड़ो ज़बरदस्त शानातो तारीफ़ रखियो आहे दुनिया में, नो डाउट। मां प्रोग्राम कंदो आहियां या कोई बि कंदो आहे, तव्हां बि दुनिया मां फ़ोन ईंदी, हाणे तव्हांखे ॾिठोसीं। ऐं असां जेको बि इशू खणूं उहो बाद में फॉलोअप ॿिया चैनल कंदा आहिनि। बिल्कुलु। त हीउ हिकिड़ो वतीरो रहियो आहे, KTN जी एडिटोरियल पॉलिसी रही आहे त तव्हां बग़ैर कंहिं प्रेशर जे इम्पार्शल रिपोर्टिंग जो गैर जानबदार। ऐं जीअं हिन ॻाल्हि खे त असां बेईंदा ई बेपोइसां लेस फॉर्चूनेट लाइ कमु कंदा आहियूं। जॾहिं हुनजो तव्हां आवाज़ु बणिजो था तव्हां, पोइ तव्हांजी सॼी ब्यूरोक्रेसी हुजे, वॾेरो हुजे, जागीरदार, सरदार झुकी थो पए। माना हू केयर्स। हाणे बि तव्हां ॾिसो त जेके बि इहे शहादतूं सहाफ़ियुनि जूं थियूं आहिनि, त असांजो चैनल ही ग्रुप जेको आहे लीड स्टोरी रखंदो आहे, कहिड़ो बि हुजे, सहाफ़ी कहिड़े बि इदारे जो हुजे। तव्हांखे काविश में बॉक्स स्टोरी मिलंदी, तव्हांखे KTN न्यूज़ ते हेडलाइन मिलंदी। त इहे लीड न्यूज़ में असां इहो तासुर था ॾियूं दुनिया खे त असां इंसानी हक़नि जे अलमबरदार तौरु अॻिते वधी रहिया आहियूं। असां सहाफ़ती तंज़ीमुनि जी मौजूदगी में KTN पंहिंजो लीड कंदी आहे सॼे इशूज़ खे। त इहो ई सबबु आहे त असां बग़ैर कंहिं ज़ीरो कंप्रोमाइज़ जे जेके बि अवामी इशूज़ आहिनि ऐं जेके बि पीड़ियल तबिको आहे ख़ासि तौर ते, उनजी पहिरीं दांव हूंदी आहे KTN न्यूज़ ते। बिल्कुलु। पहिरीं तव्हां हुनजी बोर्ड में हुजे, रेस्क्यू तव्हां कंदा आहियो। को पुलिस जी ज़्यादती आहे, ॾाढा ज़ुल्म आहे, का निजी जेल आहे, को ॿियो को ज़ुल्म आहे, त सभिनी खां पहिरियों तव्हांखे हिन स्क्रीन ते उहा दान ॾींदी, पोइ बाद में उहा वायरल थींदी आहे ॿियनि चैनल ते। त असांखे फ़ख़ुरु आहे ऐं मुंहिंजो हीउ जेतिरो बि अर्सो रहियो आहे ज़बरदस्त रहियो आहे। ऐं जेका पॉलिसी आहे,
तव्हांजे अॻियां का रुकावट न आहे, तव्हांखे हिकिड़ो फ्री हैंड मिलियल आहे, त तव्हां पंहिंजे इदारे जी बहितरी जे लाइ, माण्हुनि जी भलाई जे लाइ जेको कुझु करे सघो था कयो। त मूंखां त कोन पुछंदो आहे त प्रोग्राम छा ते थो करे, केरु महिमान थो अचे, इशूज़ कहिड़ा आहिनि, अॼु ताईं का रुकावट न आहे। त अहिड़ो एटमॉस्फेयर जॾहिं हुजे इदारनि में, त इहो हूंदो आहे प्रोफेशन जो हिकिड़ो आकाश। त इहा जेका असांखे हिते टीम आहे, न्यूज़ जी हुजे, एंटरटेनमेंट साइड हुजे, एडिटोरियल बोर्ड हुजे, अख़बार जी हुजे, त सभिनी जो हिकिड़ो ई माइंड सेट आहे त असां डिलीवर कीअं करे सघूं, बहितर मूंखे फ़ख़ुरु आहे मां जो हिसो आहियां। सिंध सां कमिटमेंट या सिंध जे इशूज़ ते धुर थी बीह रहण, त इहो असीं हितां ई ॾाढी बिल्कुलु इहा इदारे जी पावर आहे त उहो पंहिंजे एम्प्लॉइज़ खे फ्री हैंड ॾे थो। जी आमिर शाह साहब खां आमिर शाह साहब थोरो शुरू खां शुरू कयूं चऊं शुरू खां शुरू तव्हांजो ओवरऑल सफ़र कीअं रहियो? तव्हां ॾाढा मूडी बि ॾाढा आहियो, जीअं सॼी संगत ॿुधायो आहे। मुंहिंजो नालो आमिर शाह आहे, मूं इब्तिदाई तालीम KTN मां हासिल कई। न मूंखे ख़बर आहे पर बि खोड़ सारी शयूं ओवरऑल कीअं मगर मुंहिंजूं KTN जे हवाले सां मूं 96 में मेहरान यूनिवर्सिटी में आऊं इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग मूं पढ़ी ऐं 2001 में आऊं पास आउट थियसि। सो साईं इहो त नथा पुछनि था को, ऐं उन्हनि खे ॿुधायो त KTN बैकग्राउंड तो ठाहिण ठाहे माहौल अलाए मां रटल लागो साईं आर्टिस्ट आहियूं न, पहिरीं शुरू में तव्हांखे ॾोहीड़ा ॿुधाईंदासीं, पोइ ईंदासीं, पोइ तव्हांजे सवाल ते ईंदासीं। वॾा वॾा डेफिनेट ख़बर आहे पर वॾा वॾा सिंधी जो वॾे वॾो हिकिड़ो मेगा शो हुयो हो जमालो जो होस्ट ऐं मुंहिंजे हिसाब सां इंटरनेशनल पर इंटरनेशनल लेवल ते तव्हां जेको आहे पाण हा बिल्कुलु जेको तव्हां ॿुधाइणु चाहियो ॿुधायो। बिल्कुलु 1996 खां पोइ 2001 में जॾहिं असीं इंजीनियरिंग पास आउट करे बिल्कुलु फारिग वेठा हुआसीं ऐं हूअं बि मोस्टली असांखे जेके इंजीनियर्स हूंदा आहियूं, हाणे अलाए छा माहौल आहे, असां जेके सिंधी जेके इंजीनियर्स हूंदा न उन ज़माने में उन्हनि खे अहिड़ी मल्टानेशनल फर्म्स या प्राइवेट फर्म्स असांखे नौकिरी कोन ॾींदा। ठीकु आहे, त उहे चवंदा त यार हाणे सिंधी आहे, हिन जी अंग्रेज़ी जो एक्सेंट बि हूंदो, आई एम कमिंग फ्रॉम हैदराबाद ऐं हीअं हीअं, त असांखे थोरो ईअं। त उहो साल जेको असां आऊं यासिर दानिश नवाज़ असां ॿिनी गॾु यूनिवर्सिटी मां पास आउट कयोसीं। पोइ हाणे असां कयूं छा, पोइ ख़बर पई त को सिंधी चैनल पियो अचे। अच्छा इन दौरान असां PTV जा चकर हया हुआसीं, त असांखे को कमकार ॾियो, को असांखे उन्हनि बि एज़ यूजुअल जिते उते उन ज़माने जा फिरौन वेठा हूंदा, गिड़न बि कोन ॾींदा। इवन मूंखे त डायरेक्टर इहो बि चवंदा कि ये जो हील पेन कराते हो न बेटा, ये घिस जाएगी फिर काम मिलेगा। वरी आऊं वरी असीं हैदराबाद जा हाणे उन वारी ॻाल्हि त असांजो अलाए मथां घिसाइण सां ईअं थींदो आहे। वरी रोज़ु वेठो जूते खे घिसां त मुंहिंजा मथां हुन चयो आहे, शायदि मूं में को कैरेक्टर ॾिठो अथसि अहिड़ो। हा पोइ KTN ठहियो। KTN जॾहिं ऑन एयर थियो त 1 अक्टूबर 2002 में KTN ऑन एयर थियो। मूं KTN जॉइन कयो हो नवंबर 10 ते, 10 नवंबर, यानी आऊं सम्झो त ॾेढ महीने खां पोइ मूं KTN जॉइन कयो ऐं उते आऊं एज़ असिस्टेंट आयुसि KTN में। पहिरीं त रंग ॾिठोसीं पिए त छा आहे, अच्छा ईअं थींदो आहे, कैमरा ईअं हूंदी आहे, फ्लोर ईअं हूंदो आहे। अच्छा तेॾी महिल सिंधी को बि स्टार कोन हो, मतिलबु मुंहिंजे साम्हूं ओॾी महिल आउं ॾिसंदोसि त शमन मीराली पियो अचे, ऐं चवंदो यार हिनखे ऑडियो ॿुधो आहिनि हिननि जा, ॾिठो अॼु त मां बहरहाल हूंदो। मंज़ूर सकीरानी हायर ॿुधा आहिनि हिन जा, बहरहाल इहो हूंदो। हाणे नजफ़ गॾु हुआसीं सभु। पोइ छा थियो जो साल में असीं सभु स्टार थी वियासीं। मतिलबु ईअं जो असां साल हिते कमु कयोसीं, मूं ड्रामो कयो लश। तव्हांजी अजारादारी हुई न स्क्रीन ते, सिर्फ़ु इहो त असां बि यारी बहितर आहे, वधीक सुठो आहे, हे सेगमेंट ईअं ई हले। सर तव्हां बिल्कुलु साल में करे सघो था। अच्छा मिलिया सही आहे, गायक खे, शाइर खे, सिंगर अदाकार, सही ख़बर पई त बाबा ही सभिनी खे जेको आहे ही नासितो आहे, ही आहे, ही आहे, ही मज़र आहे, ही नजफ़ आहे, ही ज़ुल्फ़ आहे, पोइ स्टार्स थी वियासीं। असांखे बेसिकली न त अगरि KTN या अहिड़ा इदारा न हुजनि त असीं अञा ताईं उते पाड़नि में ई पिया स्टेज परफॉर्मेंस ॾेखारियूं आहे। ऐं असांजा रिपोर्टर बि सोशल मीडिया अची वई आहे त वरी पोइ पंहिंजा यूट्यूब चैनल मोबाइलनि ते ई ठाहे पिया हलाईंदा। ही हिकिड़ा वॾा प्लेटफॉर्म्स आहिनि जिन माण्हुनि खे हिकिड़ो ज़ीरो मां हीरो ठाहियो आहे। इहो त तारीख़ में वॾो कंट्रीब्यूशन आहे। बिल्कुलु 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 KTN हयात हमेशह रहंदो। इन शइ खे केरु बि चेंज नथो करे सघे। अॼु 23 आहिनि, असां त चाहींदासीं 50 साल थियनि। ॾिसो न ख़बर ई नथी पए। कल्ह जो ॾींहुं आहे, मूंखे त अञा ताईं यादि आहे त जेको 8 नवंबर ते असां जॉइन कयोसीं
त उहो छा सिचुएशन हुई, कीअं आयासीं, कीअं वेठा हुआसीं इंतज़ार में, हाणे अलाए केरु कहिड़ो सुवालु पुछंदो, हाणे अलाए छा चवंदा त एक्टिंग करे ॾेखार, हा तोखे गानो ॻाइणो ईंदो आहे, गानो ॻाए ॾेखार, उहो मेंटली प्रिपेयर पे कयोसीं। उहो लम्हो बि यादि आहे। पोइ वरी जॾहिं कमु स्टार्ट थियो, कमु कंदा आयासीं। अच्छा, हिन इदारे जी ख़ासि ॻाल्हि ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे, हीअ तव्हांखे सिर्फ़ु हाणे आउं सपोज़ चवां सिंगर आहियां, अगरि आउं हिते सिंगिंग ई कंदो पियो हुजां त आउं सिंगर ई हुजां, हीअ न चयो त भाउ तोखे एक्टिंग ईंदी आहे, मुंहिंजा भाउ ईंदी आहे, हलवा एक्टर थी, अवा तोखे होस्टिंग ईंदी आहे, हा ईंदी आहे, हवा होस्टिंग थी। इवन मूं सवेल तव्हां सां पहिरियों दफ़ो न्यूज़ जो प्रोग्राम साईं जी पहिरीं होस्टिंग हुई, न्यूज़ जी अॻे जी हुई, साईं कंदो रहंदो। असां हिकिड़ो उन ज़माने में तव्हां मुंहिंजे ख्याल सां नवां हाणे जी ॻाल्हि आहे सर, इहा कोविड ॻाल्हि ख़ल्क़े ख़ुदा जी 2 साल अॻु बि करे चुका अॻु में एग्जैक्टली, त मूं न्यूज़ बि कई आहे साईं सां गॾु। इवन हिकिड़ो टाइम त अहिड़ो बि अची वियो त मूंखे डपो त न्यूज़ कास्टर बि न थी वञा। अस्सलाम वालेकुम दोस्तो, आऊं आहियां आमिर शाह। अॼु तव्हांखे हिकु दफ़े वाक़ई थियो, असां लाइव प्रोग्राम में कॉल वठंदा हुआसीं, ॻाल्हि ख़ल्क़े ख़ुदा में, होॾां कॉल आई त वाह लेबर मज़दूर ज़्यादती आहे, असां त हीअं हूअं, त आमिर भाई उन जवाबु ॾिनो, अच्छा बेनज़ीर इनकम सपोर्ट में तव्हांखे पैसा नथा मिलनि। अच्छा, उहो ॻाल्हि ख़ुदा जी जेको प्रोग्राम हो उहो थोरो सीरियस प्रोग्राम हो न। हाणे असीं हुआसीं एंटरटेनमेंट जा माण्हू, त असां जेॾी महिल मूंखे हुन न्यूज़ ते होस्ट एज़ अ होस्ट ॾिठो त मूंखे कॉल्स कहिड़ियूं पियूं अचनि, हलो जी मुंहिंजो पुटु आहे उहो पबजी इलाही थो खेॾे, हाणे उनखे थोरो सम्झाए। मुंहिंजो हाणे हिननि खे आउं छा वेठो सम्झायां त पबजी न खेॾो, ॻाल्हि ख़ल्क़े ख़ुदा जी पई हले। सुठो प्रोग्राम की साल खनि, हा ज़बरदस्त की। नजब भाई तव्हां ॾियो हलवा, नजब जी बि हिकिड़ो वॾो हिकिड़ो ॾाढो एक्टिव तालीम खां शुरू कयां। मूंखे यादि आहे त आउं 2001 में कराची आयो हुउसि। 2001 में जॾहिं कराची आयो हुउसि त उन दौरान, ऐं सच थो ॿुधायां, अॼु मूंखे KTN ते आणण वारो जेको हुयो उहो हुयो असलम तुनियो। असलम तुनियो सां सुठी हिकिड़ी इंट्रैक्शन रही शोबिज़ में शुरू खां वठी। असलम तुनियो जेको आहे मूंखे मूं ॾे आयो, बल्कि 6 फ्लोर ते चढ़ी आयो, चए यार ॻाल्हि ॿुध, हिकिड़ो सिंधी चैनल थो अचे, मुंहिंजे लाइ गाना करणा। कहिड़ो चैनल थो अचे? सिंधी चैनल। छो त मुंहिंजो शुरूआती जेको बि कमु थियल हो मुंहिंजो PTV में थियल हो। मूं पूरे पाकिस्तान में 2nd पोजीशन विन कई, मिली न मुंहिंजे कॉम्पिटिशन में, माना उन टाइम मां रिप्रेज़ेंट कयां पियो पाकिस्तान टेलीविज़न कोटिया सेंटर खे। कॾहिं जी ॻाल्हि आहे सर, कहिड़े साल जी? ही 2000 जी ॻाल्हि आहे। अचूं था, ठीकु आहे। सो उन खां पोइ जॾहिं, ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ख़ुशी थींदी आहे ॾाढी, त शुरूआती जी महिल KTN जो रूम मूंखे यादि आहे, ऑफिस जो रूम, मां चवां थो हे जेको 23 लिखियलु आहे हुनजो हितां खां सिर्फ़ु जस्ट हे बि वॾो आहे कमिरो, हीउ बि वॾो कमिरो आहे, एतिरो हिकिड़ो कमिरो हुयो। ऐं उहो ॻाल्हि कंदा आहिनि त हिकिड़ो नंढिड़ो वणु लॻायो, नंढो हिकिड़ो ॿूटो रखियलु हो, अॼु उहो वधी वणु थियो आहे, ऐं उहो माशाल्लाह हेॾो वॾो सेटअप आहे त असां उनखे उन ॾींहं खां बि ॾिठोसीं। ऐं अॼु जॾहिं माशाल्लाह हुन पंहिंजी ओज ते हले थो। मुंहिंजो चाचो आहे, बाबा जो दोस्त आहे, चाचा मोहम्मद बख्श सुमरो, उन सां मां हिकिड़ी ॻाल्हि कई, मां चाचा ॻाल्हि ॿुधो त हीअ सभु चैनल जेके बि आहिनि सभु असांजा पंहिंजा चैनल जेके बि हींअर हलनि पिया, असांजा चैनल आहिनि। वजह कहिड़ी आहे त, ऐं तव्हां मज़े जी ॻाल्हि ॿुधायो त वजह कहिड़ी आहे त हीअ KTN छो नुमाया आहे, रीज़न छा आहे? त हुन हिकिड़ी ॾाढी भली ॻाल्हि कई, चए पुट हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी छॾ, विच भित में हिकिड़ी सिर खुटल हुई, सिर खुटल हुई, उहा कंहिंजी, माना हिकिड़ो स्पेस ख़ाली हुयो सिंधी चैनल जो, उहो स्पेस KTN उनखे पुरो करे चुका आहिनि। हाणे जेके बि सिरूं लॻंदियूं या त उहो हिते लॻंदियूं या उहो होॾे लॻंदियूं, सेंटर ते हींअर सिर्फ़ु KTN। ॾाढी भली ॻाल्हि कई। ऐं यकीन कंदो त हिन 3 लफ़्ज़नि सां जेकी मोहबत आहे, इश्क़ आहे, अॼु ज़ाहिरी ॻाल्हि आहे असीं पाण में जो कुझु बि आहियूं, छो त मुश्ताक भाउ खे सॼी ख़बर आहे शुरूआती जेकी स्ट्रगल असां सभिनी कयूं, सभु कयूं। अॼु अलाह कंदो हीउ इदारो ता हयात क़ाइमु मां कमु कयां थो, छाजे लाइ दुआ कजे, कुझु बि करे छॾे, हिन जा अज़ाइम घणा आहिनि न। मज़र जे लाइ जा अंजलि जीले, थैंक यू सो मच सर, जा सिमरन जीले, बिल्कुलु। मां कयां पोइ नजब भाई गानो भला छा ॿुधा त गानो भला म्यूज़िक नजब आहे सर, असम साहब छा पक सर सदाईं ॿुधंदा आहियूं नजब भाई, जेके तव्हां ॿुधंदा आहियो असां। अच्छा, अॼु चवंदा आहिनि न असां वटि जंहिंजी शादी ते जा सेर,
अॼु ॿियो कोई बि गानो न हलंदो सिर्फ़ु जेको ई परफॉर्म करिणो आहे उहो KTN जे करे असीं जो भले अठ दफ़ा बिल्कुलु असां पाण खे ॾाढो वणंदो आहे असांजी मंज़िल अञा लखनि किरण मुंहिंजे लाइ वॾो फ़ख़ुरु आहे ऐं मुंहिंजे लाइ वॾो फ़ख़ुरु आहे ऐं कॾहिं कॾहिं यकीन कंदो अखियुनि में ॻोढ़ा निकिरी वेंदा त यार कंहिं इदारे जो जेको चैनल जो सॉन्ग आहे उहो परफॉर्म जॾहिं बि उहो ऐं स्पेशली काज़ी ब्रदरनि जो ऐं स्पेशली थोरा आहे त हुननि जो मूं ते फेच कयो आहे सो ही शुरूआती जेको आहे थीम सॉन्ग कयोसीं चांहि बची वई आहे ला 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 जोश जज्बा नवा हर घड़ी हर कदम पहजी हिम्मत सा हारे ना है को गम ही अज़्म नो हर दिल में जवां हर राहत से मंजिल जो निशान तारीख नहीं हर बात जानो हो जोश जज्बा नवा हर घड़ी हर कदम पहजी हिम्मत सा आने ना है को गम अज़्म लो हर दिल में जवां हर राहत से मंजिल जो निशान तारीख नहीं हर बाटू जानो पंध के हुजन सारे संसार जा पंध के हुजन सारे संसार जा कौन थक बाकरे काफिला ही प्यार जा अज़्म नो हर दिल में जवां हर राहत से मंजिल जो निशान तारीख नहीं हर बाटू जानो हो ला 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 हो ला 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 एडो उस्ताद वाह एडो उस्ताद माण्हू आहे असां जबरदस्त वाह खान साहब छा असल में छा आहे त अॼुकल्ह जेके बि नवां सिंगर्स आहिनि ज़ाहिर आहे नो डाउट हर कोई तारीफ़ जे क़ाबिल बि आहे महिनत बि करे अचनि था पर उहा ई ॻाल्हि आहे त जेके उहे पाइनियर आर्टिस्ट उहे सितारा जेके KTN जी तरफ़ां असांखे मिलिया आहिनि सिंध खे मिलिया आहिनि त लाइव सिंगिंग में बि शाह साहब खे मज़ो अचे कोन थो मां आमिर शाह जे मूड खे सम्झी वियो आहियां हमेशह लाइवली आहे तव्हां कचहरी कयो न तव्हां कचहरी कयो इहा केॾी कमाल जी ॻाल्हि आहे
असांजे इदारे पंहिंजा माण्हू ठाहिया आहिनि माना नजीब भाई आमिर शाह अहिड़ा माना हाणे खोड़ माण्हू जेके मुख़्तलिफ़ फील्ड्स में आहिनि हुननि जो तारीफ़ इहो हूंदो आहे भाई किथां KTN मां आयो आहे कावश मां आयो आहे आगा सलीम खां मां आख़िरी इंटरव्यू पियो कयो न ज़िंदगी आहे कुझु ॾियारा वॾो तव्हां आगा सलीम साहब बिल्कुलु बिल्कुलु हुन चयो त तव्हां जेको सभ खां वॾो जेको इनक़लाबी कमु कयो आहे न जेको मुंहिंजी नज़र में मुंहिंजी पूरी ज़िंदगीअ जो आहे उहो जेको तव्हां सकाफ़ती ॾियारो मल्हायो पिया एकता ॾियारो इहो त सिंधी क़ौम खे तव्हां वॾो इनक़लाबी ॾींहुं इन खां वधीक त को थी नथो सघे मुश्ताक भाई ओवरऑल अहिड़ियूं शयूं ॾिनियूं सभु मुश्ताक भाई नौजवान अॼुकल्ह ॾाढा पिया अचनि माना मास कॉम जा ग्रेजुएट सिंध यूनिवर्सिटी मां न्यूज़ जी तरफ़ जर्नलिज़म जी तरफ़ कीअं पिया ॾिसो शयुनि खे अॼुकल्ह नौजवाननि खे ॾिसो ॿ हिन वक़्तु शोबा जेके आहिनि इंस्पिरेशन जा सोर्स बणियल आहिनि हिकु त वकालत आहे ॿियो मीडिया राइट ऐं मीडिया में बि हे त चलो इस्टेब्लिश इदारा आहिनि वॾा ज़बरदस्त पर हे जेको सोशल मीडिया जो ट्रेंड शुरू थियो आहे इन में हर माण्हू रिपोर्टर आहे ऐं हाणे तव्हां जेके एडवांसमेंट जा जेके मॉडियम्स आहिनि तव्हां उन ते हलिया विया हिकिड़ी मोबाइल अॻे हे DSN हाणे त तमामु जदीद दौर अची वियो आहे त इन में वॾो उत्साह पैदा थिए थो हाणे हिकु त रैंडम वेब चैनल आहिनि या हर को माण्हू पंहिंजो चैनल थो खोले पर जॾहिं कोई पीका एक्ट आयो आहे तव्हांखे हिन इदारनि जी अहमियत जी ख़बर पए थी त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं मां आहियां पंहिंजी ज़ाती पोस्ट रखी आहे न मां हिकिड़ी FIR जी मार आहे बिल्कुलु घणा ई माण्हू अची विया उन्हनि वॾो ज़बरदस्त हिकिड़ो वायरल थी विया मशहूरु बि थिया पर जॾहिं उन्हनि उहे पॉलिसीज़ जेके स्टेट जे लिमिट्स में असांखे रहणु घुरिजनि उहे जॾहिं एक्सीड थियूं त उहे सॼा कोलेप्स थी विया हिकिड़ी FIR जी माना पीका एक्ट अहिड़ो आहे जंहिंमें तव्हां तबाह थियो इदारनि जी इहा ख़ूबसूरती आहे त तव्हांजी हिकिड़ी एडवोकेट पॉलिसी हूंदी आहे उन में हलंदा आहियो तव्हां नेशनल इंट्रस्ट खे बि कंसीडर कंदा आहियो डेफिनेटली तव्हां एथनिक कलर खे बि कंसीडर कंदा आहियो तव्हां मज़हबी जेके मामला आहिनि उनखे बि तमामु घणो हसास तरीक़े सां टच कंदा आहियो त हीउ जेको सोशल मीडिया अनगाइडेड मीज़ाइल आहे इहो दुनिया में कंट्रोल नथो थिए तव्हां ॾिसो न ब्लेस्फेमी जा जेके बि केसिस थिया आहिनि उहे ईअं थिया आहिनि ॿुध सुध ते डॉक्टर शाहनवाज़ जो मामिलो तव्हांजे साम्हूं आहे उनखे प्लस हाणे ताज़ो जेको इम्तियाज़ मीर शहीद थियो आहे असांजो सहाफ़ी उन में बि हिकिड़ो एस्पेक्ट इहो पियो ॿुधायो बाबा हे वियो इसराइल छा सॼी दुनिया में सहाफ़ी वेंदा आहिनि असां मां पेंटागोन में अमेरिका त माना पोइ मां अमेरिका जो यहूदियुनि जो साथी थी वियुमि छा असां त एज़ अ ऑब्ज़र्वर किथे वञी सघूं था त इहा हिकिड़ी वेव हलाइणु ऐं ईअं हिकिड़ो आसिया जो केस आहे तव्हांजे साम्हूं हिते बि ब्लेस्फेमी जे करे थियो पर बाद में ख़बर पई ईअं न हुयो त हिन वक़्तु बि जेका सिचुएशन आहे जेके मास कॉम जा नवां दोस्त अचनि था त इन्हनि जो वॾो कैरियर आहे हाणे न सिर्फ़ु असांजा सिंधी चैनल पर उर्दू मीडिया में बि ज़बरदस्त सिंधी यूथ अची वियो आहे मार्केटिंग हुजे जेका बि फील्ड हुजे उनमें ज़बरदस्त त हीउ वॾो हिकिड़ो शोबो आहे तव्हां इहो ज़बरदस्त कुलनि ते बार आहे तव्हां उनखे उन हिसाब सां निभायो पर बदकिस्मती सां असांजो मुआशिरो कुझु किरदारनि जे करे इनखे इंतिहाई नेगेटिव बि कंसीडर कंदो आहे उहो तव्हांजे मथां आहे त तव्हां पंहिंजो कंडक्ट मुआशिरे में कहिड़ो था कयो ऐं तव्हांजो पंहिंजो किरदारु कहिड़ो आहे हाणे असां वटि जीअं नजफ़ जो शुरू में आमिर शाह साहिबु चयो त हीउ जेको पायनर चैनल आहे जीअं अची ट्रेंड सेट कया हाणे हिन में इहो तासुर इहो हूंदो त बाबा का बि सिंधी छोकिरी जेकॾहिं मीडिया ते ईंदी आहे इहा कैरेक्टर लेस आहे माना इन जो किरदारु सही न आहे माना शी इज़ ऑलरेडी अवेलेबल फॉर एनीथिंग पर इहो तासुर टोड़ियो हिन निदारनि बाक़ जहिड़ियूं जेके सुठे घरनि जूं छोकिरियूं आहिनि नौजवान न्यारियूं आहिनि उहे अची वियूं हिन ॿुधायो त असांजो हे पैशन आहे असांखे हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे उनजे घराणे खे सलाम आहे जेके पंहिंजी नियाणियुनि खे छॾनि था ट्रस्ट करे त उन्हनि खे तव्हां मौक़ो ॾियो निकिरनि अॻिते ऐं वॾो ज़बरदस्त माहौल आहे हितां असांजूं हिन KTN मां केतिरियूं नियाणियूं जेके आहिनि अमेरिका पहुतियूं आहिनि केतिरियूं UK पहुतियूं आहिनि इहो हिकिड़ो सिलसिलो पियो हलंदो अचे बिल्कुलु ज़रूरी तव्हांजी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे पर ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे मां ज़रूरु चवणु चाहींदसि त इनफैक्ट मुंहिंजो इहो मौक़िफ़ आहे ॾिसंदड़नि खे बि इहो जेके नौजवान नियाणियूं जेके हींअर सोचनि थियूं या इहे माण्हू जेको सोचनि था त मीडिया सेफ न आहे त मीडिया में वधीक औरत सेफ आहे छो त जेके बि मीडिया सां रिलेटेड वाक़िया थींदा आहिनि उहे कॾहिं बि ऑन द सेट न थींदा आहिनि जॾहिं सेट हूंदो आहे कंहिं ड्रामे जी शूटिंग हूंदी आहे हींअर असां बाक़ी हाणे पोइ पर्सनली कंहिंजा इंट्रस्ट आहिनि उहो त माण्हू किथे बि करे सघे थो कचहरी जारी सर सभु गॾु हूंदा अमित शाह साहिब खे बि छॾंदा नजफ़ बि थिया मुश्ताक भाई बि थिया असलम भाई बि थिया कोई नथो वञे असां जेको हिननि खे गॾु डिघी कचहरी कंदासीं काॾे न वञिजो हिकिड़ो नंढे ब्रेक खां मोटी था अचो
थे